माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो मई 2021 असांजो इंतखाब सिलसिले शायरी शऊर मां अब्दुल गनी शर जो नज़्म आवाज़ साकिब अमरो। गुग्गू न्यारे भिट मथांज चेटे चंड जी छांव लथिया वाहूं दे जे वाह थधे में झिरमिर तारा जरकन प्या था। पीहे ते हू पोढ़ो निंड में सुख जा केई ख्वाब ॾिसे थो। थोरो परियां ॼारिन विच मां थूना हणदे उठ रंभे थो। पनछण वांगे ख्वाब छड़न था। एक जवानी साहन में थी प्यार समाए खामोशन जी छेर वजाए। अंदर में ॻाल्हाए वेठी पंहिंजो प्यार पुकारे वेठी। हुन जे खुमारियल नैणन में सावण जहिड़ो सरगम आ। ओसियड़े में साह थो निकिरे। अंदर हुन जे काढ़ो उकरे। ही लोक न तुंहिंजो मुंहिंजो आ। हित केर थो कंहिंसां साथ निभाए। ही मुंहिंजूं लोक पचारूं तोसां अंदर जूं उपटारूं तोसां। मूंखे अहिड़ी कल किथे हुई। प्यार ही एडो ओखो आहे। पल पल ते ॼण दोखो आहे। पल पल ते ॼण दोखो। हमसरी मैगज़ीन में शाया थींदड़ मवाद खे हासिल करण लाइ जेकर अहां असांजे YouTube चैनल हमसरी सिंध खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, शेयर करियो ऐं हा बेल आइकन ते क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां ताईं पहुचे।